अस्सलाम वालेकुम। एस टीवी न्यूज़ तारतिन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहिनि। नादिम चोर जमाली खां कुर्बान रिंद जी रिपोर्ट मूजिब मांदे केकड़े जी बंदिश खिलाफ़ शाहबंदर तालुके जा माहगीर रोडनि ते निकिरी आया। डीजी मेरिन खिलाफ़ छिती नारेबाज़ी, केकड़े दा बंदिश हटाइण जो मुतालबो। डीजी मेरिन आसिफ पारां मांदे केकड़े ते लगायल बंदिश खिलाफ़ शाहबंदर तालुके जे माहगीरनि मोहम्मद साले नारे जो अब्दुल हकीम भट्टी, सिकंदर जंगे जो सुल्तान भट्टी, मामा अली मल्हा, अब्बास ममरानी, अब्बास खलीफ़ो, हुसैन बुगियो ऐं ॿियनि अॻवानी में शाहबंदर कोडारियो ऐं शाहजहान खान जे माहिकीरनि शाहबंदर चौक खां चोहर जमाली प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी। डीजी मेरिन खिलाफ़ जिते नारेबाज़ी कई वई। उन मौके ते माहिकीरनि चयो त साहिली पट्टी ते 10 लख माण्हुनि जो गुज़र सर्फ केकड़े जे कारोबार ते आहे। समूंड मां 80% मादी केकड़े मिले थी, बाक़ी 20% नर केकड़ो हुजे थो। मादी केकड़े ते बंदिश विझी लखे माहिरगरनि जे रोज़गार ते लत हई वई आहे। जेकॾहिं केकड़े ते बंदिश जो सिलसिलो जारी रहियो त असीं बुख खां तंग थी पंहिंजनि बचनि समेत रोडनि ते हूंदासीं। उन्हनि जो वधीक चवणु हो त साहिली पट्टी जे इलाइक़नि में ॿिया सभु रोज़गार ठुप थी विया आहिनि। ज़मीनूं पाणी न हुअण करे गैर आबाद आहिनि। मच्छीअ जो कारोबार ख़तमु थियो आहे। बुख खां तंग थी केकड़ो मारे पंहिंजे बचनि जो गुज़र कयूं था। उन्हनि चिता ॾिनो आहे त जेकॾहिं डीजी मेरिन खे न हटायो वियो त घारो खां कराची ताईं एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। उन्हनि मुतालबो कयो त मादी केकड़े तां बंदिश ख़तमु करे डीजी मेरिन खे फौरी तौर हटायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।